सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त मंशियात जी लानत खे दर्सगाहनि मां ख़त्म करणो आहे। अणरजिस्टर्ड गाॾियूं ॾोहनि में इस्तेमालु थींदियूं आहिनि। 10 मई खां पोइ अणरजिस्टर्ड गाॾियूं ज़ब्त कयूं वेंदियूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त नार्कोटिक्स ऐं ड्रग्स सभ खां आम मामिलो आहे। एक्साइज़ खाते तय कयो आहे त मंशियात जूं समूरी सिंध मां पाड़ूं पटियूं वेंदियूं। सिंध जे आबकारी ऐं महसूलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त नौजवान नसुल ऐं शागिर्दनि खे मंशियात जे मर्ज़ खां बचाइणो आहे। मंशियात जी लानत खे स्कूलनि ऐं कॉलेजनि मां ख़त्म करणो आहे। शर्जील इनाम मेमण चयो त एक्साइज़ खाते संजीदगीअ सां मंशियात जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सिंध हुकूमत खे मंशियात जे ख़ात्मे बाबति हिदायतूं ॾिनियूं आहिनि। सिंध जे एक्साइज़ ऐं टैक्सेशन वारे वज़ीर जो चवणो हो त गुज़िरियल 1.5 महीने दौरान 236.5 किलोग्राम आइस, 900 किलोग्राम हीरोइन पकड़ी वई। 1505 माण्हुनि खे गिरफ़्तार करे 1320 FIRs काटियूं वयूं आहिनि। कार्रवायूं वधीक तेज़ थींदियूं, कानून लागू कंदड़ इदारनि पारां बि सहकार कयो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत मंशियात जे आदिन लाइ बहाली मर्कज़ क़ाइमु करे रही आहे। सिंध जे सीनियर वज़ीर जो चवणु आहे त स्कूलनि में शागिर्दनि जूं ड्रग टेस्टूं करायूं वेंदियूं ऐं खाउन मंशियात विकिरो कंदड़नि बाबति पुछियो वेंदो। मंशियात फरोशनि जो पतो पवण ते सख़्त कानूनी कार्रवाई अमल में ईंदी। शर्जील इनाम मेमण चयो त अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाॾियूं ज़ब्त करणु शुरू कयूं वेंदियूं। अणरजिस्टर्ड गाॾी रोड ते नज़र आई त 10 मई खां पोइ उहा ज़ब्त कई वेंदी। तंहिं करे तुर्त ई अणरजिस्टर्ड गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन कराई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त गाॾियुनि वारनि खे गुज़ारिश आहे त उहे गाॾियुनि जा टैक्स अदा कनि। कानून मूजिबि टैक्स अदा न कंदड़ गाॾियुनि जा चालान काटिया वेंदा। हुन चयो त रुॻो शहरनि में टारगेटेड ऑपरेशन न पियो थिए, पर सरहदुनि ते बि इहो कमु कयो वेंदो। मुकेश कुमार चावला जे वज़ारत जे ॾियारनि में बि वॾियूं कार्रवायूं थियूं। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त कचे में सिंध पुलिस खे वॾी कामयाबी मिली आहे। 2 धाड़ियल मारिजी विया आहिनि। कचे में पुलिस चौकियूं ठही रहियूं आहिनि, जॾहिं त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणो हो त सुन्नी इतिहाद काउंसिल सीटुनि बाबति लिस्ट जमा न कराई हुई, जंहिं करे संदन हिक बि सीट नथी ठहे। फ़ैसिला कानून ऐं आइन मूजिबि थींदा आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त PTI बानीअ खे बेएतमादी रिथ ज़रिए घर भेड़ो कयो वियो, जंहिं बाद हुन ज़हर उगाचियो ऐं साज़िशूं कयूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ परॾेही फंडिंग ज़रिए मुल्क ख़िलाफ़ ज़हर उगाचियो, हाणे जेल मां वेही मज़मून छपराए पियो।